नाज़रीन, मीरपुर बुर्रो भरसा ॻोठ लाल भट्टी लॻे सिंध जे नामियारे ॾाथ धणी उस्ताद बहार अली बहार बुर्रो जी 10वीं वरसी जे मौक़े ते क़ौमी सुघड़ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। इन हवाले सां ॾिसूं था कैसर टावरीअ जी रिपोर्ट। क़ौमी सुघड़ कॉन्फ्रेंस सिंध जे नामेवार ॾाथ धणी सुघड़ शाइर ऐं सूफ़ी फनकार उस्ताद बहार अली बहार बुर्रो जी सालानी 10वीं वरसी जे मौक़े ते सिंध सुघड़ लोग आदाब तंज़ीम जे मरकज़ी सदर बानी सुघड़ रहमतुल्लाह एजाज़ लाशारी जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें सलाद जे सदर रहमतुल्लाह एजाज़ लाशारी, सलाद जे चेयरमैन उस्ताद गुलहसन गुल मलिक, इकबाल आदिल महर, इरशाद अरज़ाई, पठान महर, पुनल प्यासी समेत सिंध पंजाब बलूचिस्तान ऐं पूरी सिंध समेत सुगड़न शाइरन ऐं इलाइक़े वासिन वॾे अंग में शिरकत करे संदसि भेटा पेश कई। मज़ार ते गुल निछावर करे ऐं चादर पिणु चाढ़ी वई। वधीक हिन मज़ार ते मौजूद सुगड़न शाइरन ऐं ॾाथ धणिन आवाज़ टीवी सां पंहिंजा हिन तरह वीचार वंडिया आहिनि। चने सर जा 4 ॾींहं दो दो लाज़वाल माण्हू बा कमाल बणिजे थो किरदार सां। सरज़मीन सिंध वादी मेहरान जा जेके अहम किरदार आहिनि उन में लोक अदब जे हवाले सां लोक सकाफ़ती वरसे जे हवाले सां असांजे वादी मेहरान जो तमामु ॾाहो ॾाथ धणी उस्ताद बहार अली बहार बुर्रो जंहिं वादी मेहरान सरज़मीन सिंध के तमामु ॾाहा ॾाथ धणी ॾिना, भलोड़ सुघड़ ॾिना, बहितरीन उस्ताद ॾिना। अॼु असां उनजे सालियानी साल 10वीं वरसी जे मौक़े ते हिते संदसि मज़ार ते गॾिजिया आहियूं ऐं उनखे भेटा पेश करियूं था। उस्ताद बहार अली बहार बुर्रो हिकु वॾो सुघड़ो मान सुघड़ो ऐं उत्तर सिंध में उस्ताद बहार जी ओताक ईअं सम्झो लोक अदब जी यूनिवर्सिटी ओताक न हुई। वॾो सुघड़ो हुनजा केतिरा ई जेको आहे शागिर्द सॼी सिंध में, छा बल्कि बलूचिस्तान में बि उस्ताद जा शागिर्दनि जा शागिर्द वॾो अंग आहे। इहो ई सबबु आहे जो अॼु उस्ताद जी 10वीं वरसीअ ते सुगड़नि जो वॾो अंग पूरे पाकिस्तान जो हिते मौजूदु आहे। पंजाब खां सिंध खां तमामु वॾा ॾाहा ॾाथ धणी शाइर फनकार अॼु हक़ीक़त में माण्हू ॾिसी करे असांजो अकुलु कमु नथो करे। इन जो दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं हमेशह लाइ अला कंदो त ईअं मेड़ाका थींदा रहंदा। अर्थ थियो त उस्ताद साईं जो शहरात नींहुं लॻो निंड फिटी वियो अखियुनि खां आराम चारई तरफ़ तकिया तोड़े सारे सुबुह शाम बरी बाहि बिर हजिया तनांदर में तमामु अचण जो अंजाम ॾिज बेवसन त बहार खे। उस्ताद बहार अली बहार बुर्रो तमामु ॾाहो ॾाथ धणी ऐं तमामु घणी शख़्सियत, हिकु घणरुखी शख़्सियत हुयो जंहिंखे शाइरीअ जे हवाले सां ॾिसिजे, सुगड़ाइप जे हवाले सां ॾिसिजे या हिकु सूफ़ी फनकार जे हवाले सां ॾिसिजे त उनजा सवनि जे तादाद में शागिर्द आहिनि। उहा हिकिड़ी वॾी निशानी आहे। उस्ताद बहार जो हिकिड़ो शेर आहे त खण हिते मां खोल इहे दुंग दवाउनि जा, हीअ निझरियल नीअ जी शीश हणी मां छोल, नब्ज़ छॾ नक़द वठ ॿुहण पंहिंजो बोल, हीअ कान बचंदी बहार चए रिय करीब ऐं कोल, फकियूं ॿियूं मफ़ोल तो वटि नाहे बिलो बचण जो। ऐं ॾाथ धणिन सुगड़नि शाइरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जंहिंजो चवणु हो त उस्ताद बहार अली बहार बुर्रो न हिकु सुघड़ बल्कि असां हिकु सुगड़नि जी यूनिवर्सिटी हो जंहिंजो ख़ाल हिन वक़्त ताईं केर बि न भरे सघियो आहे। असां उस्ताद बहार अली बहार बुर्रो जी ही सालानी 10वीं वरसी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं ऐं अॻे बि इंशाअल्लाह मल्हाईंदा रहंदासीं। कैमरामैन आदिल महर सां गॾु कैसर टावरी, आवाज़ टीवी न्यूज़, मीरपुर बुर्रो।